जिंगशाही मां रिपोर्ट करायो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जिंगशाही जे वॾे में वॾी 22 बेडनि वारी सरकारी अस्पताल RHC जेका ॿिनि यूनियन काउंसिलुनि जी आवाम लाइ बेला बणियल आहे। रूरल हेल्थ सेंटर जिंगशाही में ईंदड़ मरीज़नि लाइ पेनाडोल टैबलेट भी मौजूद आहे। इवनिंग शिफ्ट में ऐं नाइट शिफ्ट में हर ईंदड़ मरीज़ खे का बि सहूलियत नथी मिले। दवाऊं त हर शिफ्ट में प्राइवेट स्टोर जूं ई लिखी ॾिनियूं वञनि थियूं। गुज़िरियल राति समाजी अॻवान मुनीर अहमद ब्रोही जे पाड़े में हिकु पीड़ितल मरीज़ खे सीरियस हालत में सिविल अस्पताल मकली खणी वञण लाइ प्राइवेट गाॾी न मिलण सबबि अस्पताल पहुची सरकारी एम्बुलेंस जी घुर कई त ड्यूटी ते मौजूद डॉक्टर साहब ॿुधायो त सरकारी एम्बुलेंस केतिरनि ई महीननि खां ख़राब हालत में बीठल आहे। सवाल इहो थो पैदा थिए त हिन एम्बुलेंस ते हर शिफ्ट में हिकु ड्राइवर मुक़ररु थियल आहे जेके एम्बुलेंस जी मुद में हज़ारे रुपया पघारूं खणी रहिया आहिनि। इन खां अलावा एम्बुलेंस जी डीज़ल समेत मेंटेनेंस जी मुद में बजट पिणु रिलीज़ थी रही आहे पर ग़रीब मरीज़नि लाइ मुयसर न आहे। हितां जी सुञाण जुनियन वज़ीर आला सिंध सिहत खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी सिहत खां मुतालबो कंदे चयो आहे त नाअहल MS रूरल हेल्थ सेंटर जिंगशाही खे हटाए ईमानदार MS मुक़ररु करे मरीज़नि खे सहूलियतूं ॾिनियूं वञनि।